सब खां अॻु में त तव्हां सभिनी दोस्तनि खे इन वेहक में भलीकार ऐं ही जेको लतीफ़ साईं जी शाइरीअ खे हिकिड़ी नई अख सां ऐं हिकिड़े नए अंदाज़ सां ऐं पढ़ण ऐं सम्झण जो सिलसिलो इहो असां हिनखे त ही जेको लतीफ़ साईं जी शाइरीअ खे फ़िक्र खे ऐं हुनजे फ़िक्र जे निज़ाम खे हिकिड़ो फ़िक्र थींदो आहे, ॿियो थींदो आहे फ़िक्र जो निज़ाम बि थींदो आहे, माना थॉट ऐं सिस्टम ऑफ थॉट। हिकिड़ो थॉट आहे, थॉट मुमकिन आहे बेतरतीब हुजे, पर जॾहिं को थॉट हिकिड़े मुनज़म शिकिल में अचे थो त चइबो आहे निज़ाम ख़्याल, माना हिकिड़ो पूरो सिस्टम ऑफ थॉट आहे। त लतीफ़ साईं जी शाइरीअ जा लिसानियाती पासा बि आहिनि, जमालियाती पासा बि आहिनि, फ़नी पासा बि आहिनि, स्पिरिचुअल पासा बि आहिनि, पर हुनजो हिकिड़ो बुनियादी पंहिंजो ढांचो आहे ख़्याल जो, हुनजी फ़िक्र जो। त हीउ जेको सिलसिलो शुरू कयो अथऊं उनजो मक़सदु इहो हो त असां तमामु फोकस्ड ऐं ध्यान सां लतीफ़ साईं जे फ़िक्र खे पूरी तरह सम्झूं। ऐं ज़ाहिर आहे त हीउ सिलसिलो जेको गुज़िरियल वेह खां शुरू थियो हो इहो इन आख़िरी सूरत ताईं हलंदो, त जीअं इहो पूरे जो पूरो असां हिन सॼे सिलसिले में पिया आहियूं। गुज़िरियल वेहक में जंहिंमें तव्हां मां घणा हुआ पर कुझु शायदि न बि हुआ, ऐं गुज़िरियल वेहक में असांजो बुनियादी मौज़ू इहो हो त लतीफ़ साईंअ जी शाइरीअ जो या हुनजे शाइरी जे दौर जो हिकिड़ो फ़िक्री, फ़नी ऐं हिकिड़ो तारीख़ी पस मंज़र छा आहे। छाकाणि त जॾहिं को बि जीनियस या को बि वॾो माण्हू या को बि लका वॾो तारीख़ में उभरे थो त बज़ाहिर लॻंदो आहे त इहो ॼण ओचितो उभरियो आहे, बज़ाहिर ईअं लॻंदो आहे त ॼण इहो पंहिंजे सिर आयो आहे, ॼण इन जो अॻिते पोइते कंहिं सां वास्तो न आहे, लॻंदो माण्हू खे ईअं। हर जीनियस जो जनम, हर जीनियस जो उभरण माण्हू खे ईअं लॻंदो आहे त ॼण इहो इतफ़ाक़ी वाक़ियो आहे। उहो इतफ़ाक़ी वाक़ियो बि हूंदो आहे, पर दरअसल उहो हिकिड़े तसलसुल जो महराज बि हूंदो आहे, कंहिं पंध जो महराज बि हूंदो आहे, कंहिं ख़्याल जो। त गुज़िरियल सां जेका वेहक हुई उन में असांजो बुनियादी मौज़ू इहो हो त शाह लतीफ़ जे पस मंज़र खे सम्झिजे। हीउ रिसालो उनजो पेश मंज़र, हीउ रिसालो उनजो पेश मंज़र। लतीफ़ साईं पाण छा खणी आयो, हुनजे अङण में छा आहे, पर लतीफ़ साईं जे इन सॼे उभरण जे लका जो पस मंज़र छा आहे, जंहिंमें असां फ़ारसी शाइरी, जंहिंमें असां तसवुफ़, जंहिंमें असां हिंदी शाइरी, भक्ति तहरीक, जंहिंमें असां नंढे खंड ऐं मेडिवल दौर सॼो तसवुफ़, बैतल वजूद, इहे सभई असां ज़िक्र उन में गुज़िरियल में आंदा हुआ। इवन यूनानी ख़्याल, गौतम महावीर, त लतीफ़ साईंअ जे शाइरीअ खे रुॻो हिकिड़ी अख सां या हिकिड़े लेंस सां ॾिसणु मुमकिन न आहे। उनखे सम्झण जे लाइ हिकिड़ो तमामु घण तरफ़ो, घण पासाऊं अभ्यास खपे ऐं सम्झण जो अंदाज़ खपे। सो उहो गुज़िरियल भेरे सां कयो ऐं यूट्यूब ते पियो आहे, जिन खां मिस थी हुजे उहो ॿीहर ॾिसी सघनि था। उन तसलसुल में असांजी जेका अॼोकी वेहक आहे उहा तमामु बुनियादी आहे, छाकाणि त अॼोकी वेहक में असां रिसाले जा 2 सुर खणंदासीं ऐं इहे 2 सुर दरअसल लतीफ़ साईंअ जे पूरे फ़िक्री निज़ाम जो हिकिड़ो बुनियादु आहे। जेका हुन इमारत उभारी आहे, खड़ी कई आहे पंहिंजे ख़्याल जी, फ़िक्र जी, उनजो फाउंडेशन ऐं बुनियादु दरअसल इन्हनि 2 सुरनि में आहे। ॿियनि में बि आहे, पर ही 2 सुर उनजो ख़ासि बुनियादु आहे।
इन करे असांजी अॼोकी बेहक में इहे ॿ सुर ज़ेर बहस हूंदा या कचहरी जो मौज़ू हूंदा, यानी कल्याण ऐं यमन कल्याण। हाणे हिननि ॿिनि सुरनि खे अचण खां अॻु में कुझु थोरी बुनियादी ॻाल्हियूं ॿियूं बि कजनि त जीअं सम्झ में शइ अचे असांखे। उहा इहा आहे त लतीफ़ साईं 18वीं सदी जो शाइर आहे ऐं तसव्वुफ़ जो फ़िक्र जेको मुस्लमाननि में 8वीं सदी खां शुरू थियो, 8वीं सदी 7वीं सदी इस्लामी इनकलाब जी सदी आहे, इस्लामिक थॉट जी सदी आहे। ऐं 8वीं सदी में असां ॾिसूं था त मुस्लमाननि में तसव्वुफ़ जी रिवायत जेका दरअसल यूनान ऐं ईरान जो मुरकब हुई। अञा बि मां हुनखे मिलायां त यूनान ईरान माना आर्याई थॉट ऐं हिंदी वेदांत जो हिकिड़ो मुरकब हुई, जंहिंजो इस्लामी तसव्वुफ़ जे अंसरनि सां मिली हिकिड़ो इम्तिज़ाज थियो ऐं उहो हिकिड़ो पूरो फ़िक्री निज़ाम मुस्लमाननि डेवलप कयो जंहिंखे तसव्वुफ़ चऊं। ऐं हिन सॼे पंध में तसव्वुफ़ बि मुख़्तलिफ़ हवालनि सां पियो बहस हेठि ईंदो, अॼु बि ईंदो ऐं पोइ बार बार पियो ईंदो। त हिन ॿिनि सुरनि खे सम्झण खां अॻु में जेका बुनियादी ॻाल्हि सम्झण जी आहे उहा इहा आहे त तसव्वुफ़ दरअसल मेडिवल दौर जो थॉट आहे ऐं क़दीम बि आहे। मुस्लमाननि खां अॻु में बि 8वीं सदी खां अॻु में बि ईराननि वटि हो, हिंदुस्तान में हो वेदांत जी शिकिल में, ईरान में आर्याई शिकिल में हो, यूनान में हो ऐं दुनिया जे चीन में हो लाउज़ई शिकिल में। दुनिया जे सभिनी तहज़ीबुनि में तव्हांखे स्पिरिचुअलिटी जी इहा रिवायत मुख़्तलिफ़ शिकिलनि में मिले थी। त हाणे सुवाल इहो आहे त जॾहिं असां हिकिड़े क़दीम दौर जे ऐं मेडिवल विचोले दौर जे फ़िक्री निज़ाम मंझां उसिरियल शाइरीअ खे पढ़ूं था 21वीं सदीअ में, त असांजी उन ॾांहुं रवश कहिड़ी हुअणु खपे। छा असांखे माण्हुनि खे वरी सूफ़ी ठाहिणो आहे जीअं माण्हू विचोले दौर में हूंदा हुआ ऐं क़दीम दौर में मिस्टिक हूंदा हुआ, या असांखे हिन इंसानी ग़ैर मामूली पंध मंझां तख़लीक़ी अंदाज़ सां ॾाह पंहिंजा नुक़्ता कढी उन्हनि खे जोड़णो पवंदो अॼोके दौर जे सुवालनि सां, अॼोके दौर जे इंसान सां ऐं आईंदे जे इंसान सां। जे माज़ी बराए माज़ी आहे त पोइ असांखे रुगो ख़्याल जो मज़ो ईंदो, शाइरी वणंदी पई, दिलि पई चवंदी वाह वाह पई कंदी। पर असुल सवाल इहो आहे, ऐं इहो सवाल हिन बेहक में रखे मां दरअसल अॼोके दौर जी सिंध जे आॾो बि इहो सवाल रखां थो, सभिनी बाशऊर माण्हुनि जे आॾो, त जॾहिं क़दीम दौर जे ऐं विचोले दौर जे इंसान जे फ़िक्री अज़ीम रिवायतुनि खे असां ॾिसूं था त उन्हनि खे असां मनो अन बेकानकियत सां ॾिसूं, साॻी तरह अप्लाई कयूं, या उन्हनि खे तख़लीक़ी अंदाज़ सां ॾिसी उन्हनि जो इतलाक़ ज़िंदगीअ ते तख़लीक़ी अंदाज़ सां कयूं त असांजे अॼोके दौर में बि हीअ ॻाल्हि असांजे कम जी साबित थिए। इहो आहे लतीफ़ शनासीअ जो हिकिड़ो तख़लीक़ी अंदाज़। न त पोइ तसव्वुफ़ हसीन आहे, ब्यूटीफुल आहे, उन में ख़्याल जो पंधु आहे इंसान जो, ख़्याल बराए ख़्याल आहे। त इन करे असां उहे माण्हू न आहियूं जिन खे रुगो ख़्याल आराई करणी आहे ज़िंदगीअ में ऐं रुगो ख़्यालनि जो मज़ो वठिणो आहे ज़िंदगी में, उहो ज़रूरु वठंदासीं। पर असां उहे माण्हू आहियूं जिन खे उन्हनि इंसानी फ़िक्री पंधनि जो जोहर ऐं गर कढी अॼोके दौर सां उनखे जोड़णो पवंदो, अॼोके दौर जे इंसान सां जोड़णो पवंदो, अॼोके दौर जे जोड़णो पवंदो सुवालनि सां, ऐं मुस्तक़बिल जा जेके जो इंसानी सुवाल आहे जोड़णो पवंदो। त माना इहा रवश असांखे क़दीम ऐं विचोले दौर जी जे निज़ाम जे ताबे नथी बणाए, उनजो मेकानकी पुर्ज़ो नथी बणाए, असांखे उन सां हिकिड़ी तख़लीक़ी रवश थी जोड़ण में असांजी मदद करे।
ऐं इन करे इहो सुवाल जेके बज़ाहिर हिन में तसौफ़ जी रिवायत में समाजी सुवाल न आहिनि, सियासी सुवाल न आहिनि, फ़िक्री सुवाल बि न आहिनि, मॉडर्न माना में, पर असां इन रवश सां क़दीम ऐं विचोले दौर जे फ़िक्र खे अॼोके दौर जे सियासी सुवाल सां, समाजी सुवाल सां, फिलोसॉफिकल सुवाल सां, हर सुवाल सां जोड़े सघूं ऐं उन मां पंहिंजी ज़िंदगी जूं राहूं मुतइन करे सघूं था। पहिरीं ॻाल्हि इहा। इन करे मूं तव्हांखे गुज़िरियल भेरे बि चयो, लतीफ़ साईंअ जी सॼी शाइरी जो जोहर इन सिट में आहे त अखि उल्टी धार। जेको लकीर जो फ़क़ीर आहे, जेको ॿुधायल घसंदे ॿियो हले रुॻो, उहो लतीफ़ियत न आहे, उहो लतीफ़ी नथो सघे। लतीफ़ी जेको फ़िक्र आहे उहो जुस्तजू जो फ़िक्र आहे, ॻोल्हा जो फ़िक्र आहे, तख़लीक़ जो फ़िक्र आहे, ऐं अखि उल्टी धार जो फ़िक्र आहे। ज़माने में तय थियल ॻाल्हियूं तव्हांखे मिलंदियूं विरसे में, तव्हां क़बूल करे हलंदव, इहो फ़िक्र लतीफ़ी न आहे। ॿी ॻाल्हि आहे, टीं ॻाल्हि, छो त इहे ॻाल्हियूं सम्झण खां पोइ असांखे आसानी थींदी हिननि ॿिनि सुरनि खे सम्झण में ऐं लतीफ़ जो पूरो थॉट सम्झण में। छो त हाणे अॼु खां असां सही माना में लतीफ़ साईंअ ते ॻाल्हाइण वञी रहिया आहियूं, गुज़िरियल दफ़े असां उनजे पसमंद ते ॻाल्हायूं। टीं ॻाल्हि इहा आहे त इहा ॻाल्हि मूं तव्हांखे गुज़िरियल भेरे में चई हुई त शाइरी जी हुस्नाकी इहा आहे ऐं आर्ट जी हुस्नाकी इहा आहे ऐं अदब जी हुस्नाकी इहा आहे त उहा सिंबॉलिक थींदी आहे, उनजी माना अलामती थींदी आहे, तमसीली थींदी आहे। माना ईअं न आहे त शाइर बज़ाहिर जेका लिसानियात इस्तेमालु कई आहे, जेका लुग़त इस्तेमालु कई आहे, उनजी माना एग्ज़ैक्टली उहा ई आहे जेका उहे लफ़्ज़ पंहिंजी सूरत में बयानु कनि था। तव्हांखे ख़बर आहे त फिलोसॉफी में गुज़िरियल सदी जे पोएं अध में ऐं अञा ताईं स्ट्रक्चरलिज़म जो वॾो डिस्कोर्स आहे, ऐं रुॻो उहो न, उन खां पोइ वरी पोस्ट जेको स्ट्रक्चरलिज़म आहे उहो डिस्कोर्स आहे। इवन पोस्ट मॉडर्निज़म जे डिस्कोर्स में बि लिसानियात जी जो बहस तमामु बुनियादी जाइ वला थो, उहे शयूं लागू थियनि थियूं शाइरी ते। त माना त जेके अलामतूं, जेके सीगा, जेके उहिञाण, जेके सिंबल्स, जेके तशबीहूं, जेको अलामतुनि जो पूरो निज़ाम हिन शाइरी क्लासिकल दौर जी में बयानु कयल आहे, उनखे बि क्रिएटिवली न खणिबो ऐं तख़लीक़ी तरह न खणिबो त पोइ माण्हू अखरां दे विच जोई अॾिया इश्क दी चाड़ी मुंहुं न चढ़िया, पोइ माण्हू फासी पवंदो, लफ़्ज़नि जो क़ैदी थींदो। त लतीफ़ साईंअ जो फ़िक्र असांखे लफ़्ज़नि जे लफ़्ज़ी माना जो क़ैदी नथो बणाए, असांखे मानवियत जे हिकिड़े वसी जहान में वठी थो वञे, जंहिंमें तव्हां उन मानवियत खे पंहिंजे दौर जी अखि सां ॾिसी सघो था, मुस्तक़बिल जी जेका अखि आहे उन सां निहारे सघो था। इन करे मुंहिंजी टीं ॻाल्हि इहा आहे त ज़ाहिरा त हिननि शाइरी में बैतनि में हिकु हिकु सिट अलामती आहे, हिकु हिकु लफ़्ज़ अलामती आहे। इन करे जेकॾहिं उन दौर जी शाइरीअ खे रुॻो उन्हनि लफ़्ज़ी मानवी दायरे में बंदि करे छॾिबो त पोइ ज़ाहिरा त असां वरी मोटी वेंदासीं विचोले दौर में या क़दीम दौर में, असां पंहिंजे दौर में जीअण न सघंदासीं। इन करे टीं मुंहिंजी ॻाल्हि इहा हुई। हाणे इन जा मिसाल कहिड़ा आहिनि तव्हांखे मां जॾहिं ईंदुसि त खोले ॿुधायां थो सभु शयूं। चोथीं ॻाल्हि तव्हांखे मां हिन ॿिनि सुरनि जे बारे में वाक़फ़ियत ॾेई पोइ थो अचां प्रॉपर उन सुरनि ते। लतीफ़ साईंअ जी शाइरीअ जो जेको बुनियादी मौज़ू आहे, ऐं रुॻो लतीफ़ साईं जो न, रूमी जो बि उहो ई आहे, घणे भाङे सभिनी वॾनि सूफ़ी शाइरनि जो, ऐं इन में बि कोई शक न आहे त लतीफ़ साईं प्राइमरीली हिकिड़ो सूफ़ी शाइर, हुनजो बुनियादी फ़िक्र तसव्वुफ़ जो आहे। असां उनजी मानवियत खे जोड़े सघूं था अॼोके दौर जे शयुनि सां, उनमें गुंजाइश आहे, पर हू पंहिंजे दौर जो हिकिड़ो अज़ीम सूफ़ी शाइर आहे। ऐं इहो पूरो दौर जेको आहे उन में वॾा शाइर सभु जेके आहिनि, ख़ासि तौर ते असांजा ओभर जा घणे भाङे उहे मिस्टिक पोइट्स आहिनि। त उन्हनि सभिनी वॾनि शाइरनि जो
ऐं ख़ासि तौर ते लतीफ़ साईंअ जो जेको बुनियादी मौज़ू आहे जंहिं ते हुनजो पूरो शाइरी जो निज़ाम बीठल आहे, उनखे जेकॾहिं तव्हां मूंखां पुछंदव त मां हिकिड़े लफ़्ज़ में बयानु कयां, जीअं मूं तव्हांखे चयो सवेर त लतीफ़ जी रवश कहिड़ी आहे, अखि उल्टीदार, अगेंस्ट द टाइड आहे। ज़माने जे रवाजी अखि वांगुरु ॾिसंदड़ माण्हू लतीफ़ न आहे। अखि उल्टी धार, वऊं उल्टो आम सीन। हाणे इते आम जो मतिलबु को लतीफ़ साईं आम माण्हू जे ख़िलाफ़ न आहे, ॾिसण जे आम अंदाज़ जे ख़िलाफ़ आहे। ईअं न आहे त को माण्हू लतीफ़ साईं आम जे ख़िलाफ़ आहे, इहो कीअं मुमकिन आहे? लतीफ़ साईं रवाजी अखि जे ख़िलाफ़ आहे, ॾिसण जे आम अंदाज़ जे ख़िलाफ़ आहे, सतही अंदाज़ जे ख़िलाफ़ आहे। अखि उल्टी धार, वऊं उल्टो आम सीन। चए थो इहो जहान आहे सॼो, इहो छा पियो करे? लह वारो लोक वहे। हे सॼो जहान कहिड़ी किरत में लॻो पियो आहे? हे सॼो जहान सादो पंधु वरिथियो वेठो आहे, जेको हुनखे दग ॿुधायो वियो आहे उहो उतां लही थो अचे हेठि। तूं छा कर? तूं ऊचो वह उभार। उनमें टे शयूं थियूं, माना लकीर जो फ़क़ीर बि न आहे, तख़लीक़ी बि आहे, जुस्तजू वारो बि आहे, ऐं सवलो घस बि नथो वठे। उहो त सवलो आहे न। लह वारो लोक वहे, उहो सवलो कमु आहे न। तव्हांखे न जुस्तजू करणी आहे, न तव्हांखे सोचणो आहे, न तव्हांखे शऊर खपे, तव्हांखे दग ॿुधायल आहे बाबा इहो दे हल। हे समाज सॼो लॻो पियो आहे तव्हां असांखे त जेको तव्हांखे ॿुधायो वियो आहे उन ते हलो। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हीअ दुनिया हिते कहिड़नि माण्हुनि जे बनस्बत पहुती आहे। हीअ दुनिया उन्हनि जे करे हिते न पहुती आहे जेके लकीर जा फ़क़ीर हुआ। साइंसदान हुजनि, सूफ़ी हुजनि, ॾाहा हुजनि, सूरमा हुजनि, शाइर हुजनि, अदीब हुजनि, फ़लसफ़ी हुजनि, कहिड़नि माण्हुनि जे करे पहुती आहे? तूं ऊचो वह उभार। ॾुखियो बि आहे न, मथां खां हेठां सवली आहे, हेठां खां मथां चढ़णु ॾुखी आहे। त माना पंधु ओरिजिनल बि आहे, क्रिटिकल बि आहे, क्रिएटिव बि आहे, ॾुखियो बि आहे। ऐं इहो ई त दरअसल उहो कमु आहे जंहिंमां इहा दुनिया ठही आहे। बाक़ी सवला कमु खणंदड़ माण्हू ज़िंदगी में पोइ उहे त अलाए केतिरा अरबे आया, करबे विया हलिया, पंहिंजो कमु पूरो करे लिया विया। त लतीफ़ साईं जो फ़िक्र जेको हिननि ॿिनि सुरनि जो क्रक्स आहे ऐं जोहर आहे, जे तव्हां मूंखां पुछो त उहो कहिड़ो आहे, त मां चवंदुसि इश्क। इश्क लतीफ़ साईं जे, इश्क जो जेका इंटेंसिटी आहे, जेका शिदत आहे हिन लफ़्ज़ में ऐं गहराई आहे, उहा अंग्रेज़ी वारे लफ़्ज़ लव में थी सघे नथी। लव इनकेपेबल लफ़्ज़ आहे। लव जो अमीर अली चांडियो साहब मुंहिंजो दोस्त बि हो, वॾो भाउ बि हो ऐं वॾो ॾाढो आलिम माण्हू हो। मूंखे यादि आहे हिकिड़े भेरे हू तर्जुमो कंदो हो, हर काल में सलाह कंदो हो, घणे भाङे साईं गफ़ार सुमरे साहब हुनजो दोस्त हूंदो हो, ॿियो मूंसां कंदो हो। त हिकिड़े ॾींहुं मूंखे, मां यूनिवर्सिटी में पढ़ंदो हुउसि, मां ब्लॉक हॉस्टल ते रहंदो हुउसि, मूंखे फ़ोन आई हॉस्टल जे फ़ोन ते, अमीर अली साहब फ़ोन ते हुए, चई मांखे तूं हाणे जो हाणे खपींदो, अॼु शाम ॿी न थिए, अचां थो। वञा त चई त मां अंग्रेज़ी दान आहियां वॾो, अॼु मुंहिंजी अंग्रेज़ी दानी खुटी वई। हिन बैत जे तर्जुमे में अंग्रेज़ी मुंहिंजो साथ नथी ॾे। कहिड़ो बैत? बैत आहे खामा पचां पजरां। हाणे खामणो, पचणो, पजरणो, लोचणो, लुछणो, इन्ही जे लाइ हुन ॿोली में लफ़्ज़ ई कोन आहिनि, जेके बारीक बारीक नफ़ीस फ़र्क़ु आहिनि। मूंखे चई मुंहिंजी ॿोली ते जवाबु ॾेई वई आहे। ऐं हाणे वेह त इन ते कमु कयूं, किसो डिघो आहे के ॿिए वारे। त जेको अंग्रेज़ी जो आम मुरब जो लफ़्ज़ आहे लव, प्यार, उहो इनकेपेबल आहे। उहो हिन माना में उन में उहा इंटेंसिटी न आहे, उहा शिदत न आहे, उहा गहराई न आहे, उहा डेप्थ न आहे।
त लतीफ़ साईं जी शाइरीअ जो बुनियादी मौज़ू दरअसल इश्क़ आहे। ऐं ही ॿ सुर जेके आहिनि इन्हनि जो मौज़ू कहिड़ो आहे? हूअं त लतीफ़ साईं जे पूरे रिसाले जो मौज़ू इश्क़ आहे। हिन पूरे जो पूरे रिसाले जो मौज़ू इश्क़ ई आहे। पर ही ॿ सुर जेके आहिनि उन्हनि जो त ख़ासि मौज़ू इश्क़ आहे। ऐं हाणे उन जूं शिकिलियूं कहिड़ियूं आहिनि इहो असां अॼु ॿिन्ही सुरनि जे दुनिया में लहूं था त इन ते ॻाल्हायूं था जुज़वियात सां, तफ़सील सां। जेके उनवान आहिनि सुरनि जा उहे ॾाढा कमाल जा आहिनि। छो त बैतनि में जुज़वियात आहे, बारीक बीनी आहे, पर उनवान में कुलियात आहे। उनवान में टोटेलिटी आहे। जेका जामियत सॼे सुर जी आहे उहा हुन जे उनवान मां लफ़्ज़ मां ज़ाहिर आहे। छो त बैतनि में जुज़वियात आहे न, तफ़सील आहिनि, डिटेल्स आहिनि, पर जेको उनजो क्रक्स आहे, जोहर आहे, उहो उन उनवान में आहे। ऐं उनवान छा आहे? कल्याण। ख़ुशी, सरमस्ती, पीस, सुकून, कैफ। कल्याण हिकिड़ी अहिड़ी स्टेट ऑफ माइंड आहे, स्टेट ऑफ सेंसेशन आहे, जंहिंखे गौतम निर्वाण चयो। वॾी जुस्तजू करे, ॻोल्हा करे माण्हू जंहिं सिचुएशन ते पुॼे थो उन खे गौतम पंहिंजी सॼी ज़िंदगी जे पंध में नालो ॾिनो निर्वाण जो, लिबरेशन जो। छाकाणि त असां मां हर माण्हू खुटल आहे। हर माण्हू कॾहिं मना माकोड़ी, कॾहिं केरु शींहुं, कॾहिं भरी में, कॾहिं भाकुर में, कॾहिं वॾो मज़ाहिर मज़े में लॻो पियो आहे, वरी कलाक खनि खां पोइ ॿुॾो पियो आहे, अनस्टेबल आहे। लतीफ़ साईं इंसान खे हल कढी ॿुधायो आहे त दरअसल उहा जेका स्टेट ऑफ माइंड आहे, जेका स्टेट ऑफ सेंसेशन आहे, या स्टेट ऑफ तव्हांजो बीइंग आहे, पूरो जेको वजूद तव्हांजो आहे, तव्हांजी जेका पूरी हस्ती ऐं वजूद आहे, उहो अहिड़ी हालत में लतीफ़ साईं खणी वञणु चाहे थो जिते माण्हूअ खे गौतम वांगुरु निर्वाण महसूसु थिए, या जदीद मानाउनि में माण्हू खे पंहिंजी निजात महसूसु थिए, ऐं माण्हू खे लॻे त मां आई एम फिल्ड विद हैप्पीनेस। मुंहिंजे अंदर में ऐं मुंहिंजे आसपास दरअसल जेका बि रियलिटी आहे उहा कल्याण जी आहे। ऐं जमल कल्याण हूअं ॿई नाला सुरनि जा बि आहिनि। हू कल्याण, हो यमन कल्याण, पर असांजो मौज़ू ज़ाहिर राग न आहे, न असांजो उन ते का महारत आहे। उहो जिन जो कमु आहे उहो ॼाणंदा। असांजो कमु ख़्याल जे जान सां आहे, उनजे फ़िक्र जे जान सां आहे, त असां वठंदासीं उन ॻाल्हि खे। त हिननि ॿिन्ही सुरनि जो बुनियादी मौज़ू इश्क़ आहे। ऐं इश्क़ दरअसल रुगो लफ़्ज़ न आहे, लतीफ़ साईं जे ख़्याल में ऐं लतीफ़ियन ख़्याल में उहा इंसान जी हिकिड़ी तकमील आहे। हूअं अदरवाइज़ तकमील जो तसवर ग़ैर साइंसी आहे, तकमील थी सघे ई नथी, तकमील जो तसवर अनसाइंटिफिक। त ही ॿई सुर दरअसल माण्हूअ खे उन सफ़र में वठी था वञनि त इहो कीअं मुमकिन आहे, आख़िर इहा हासिलात कीअं मुमकिन आहे। आख़िर हिकिड़ो माण्हू तव्हां मूं जहिड़ो या को बि एक्स वाई ज़ेड को माण्हू, उहो हिन हयातीअ में जेका रियल आहे, उहो आख़िर इन कल्याण खे कीअं पुॼे, इन कल्याण खे कीअं हासिलु करे, इन ख़ुशी जे मक़ाम खे कीअं हासिलु करे। त ही ॿई सुर जेके आहिनि दरअसल उहे
लतीफ़ साईं शुरूआत इतां थो करे त जेको बेसम्झ आहे उहो कॾहिं बि कल्याण नथो माणे सघे। बेशऊर जेको आहे उहो कॾहिं बि कल्याण नथो माणे सघे। जेको सही राह ते न आहे ज़िंदगी में, हे ॿुधो कमाल थी विया। आम तव्हांखे सूफ़ी चवंदा वाह जान फिटी कयो, छॾियो जान खे, हे दुनिया फिटी कयो, कंहिं कम जी न आहे, तव्हांखे कल्याण मिली वेंदो। ॾाढी सिंपल ॻाल्हि आहे। छाजे लाइ गौतम जैन मत वारनि सां इख़्तिलाफ़ रखियो हो? हे इंट्रेस्टिंग ॻाल्हि आहे। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं गौतम 6 साल पाण बनवास में वियो, तव्हां ॾिठो फोटू कॾहिं हिकिड़ो ईंदो आहे त फास्टिंग ॿुधा कंडा थी वियो आहे ॻरी, इहो तजुर्बो कई, चई इहो दुरुस्त न आहे। पाण जैनी हो हिकिड़े लिहाज़ खां, जेको उस्ताद गॾियसि उर्मिला जे ॿेले में, उहो जैनी आहे ऐं निकिरी आयो हुन मां। छो त गौतम को रिवायती माण्हू न आहे, गौतम हिकिड़ो क्रिटिकल थिंकर आहे। कॾहिं वेहक में कंदासूं जॾहिं अॻिते हली, त गौतम खे बि ॾाढो हर वॾे माण्हूअ खे हे जाहिल समाज ॻारियो छॾे। हे जाहिल समाज हर वॾे माण्हूअ खे पंहिंजे अक़ीदनि जे निज़ाम में विझी उन बुत ठाहे उन ॻारियो ॾे, हुनजो जोहर छुटो, हुनजो पंधु छुटो। त लतीफ़ साईं सम्झे थो त दरअसल जंहिंखे उहो कल्याण चवे थो, वरी तो मां चवां त ख़ुशी जो लफ़्ज़ इनकेपेबल आहे। ख़ुशी रवाजी लफ़्ज़ आहे। कल्याण जो जेको दर्जो आहे उहो ख़ुशी जे लफ़्ज़ में नथो मापी सघे। उहो अञा का ॿी मंज़िल आहे, का ॿी लेवल आहे, का एक्सटेसी जो, को सरमस्तीअ जो, कैफ़ जो को ॿियो जहान आहे जंहिंमें माण्हू। त लतीफ़ साईं चए थो त बेशऊर, बेसम्झ ऐं सही दग ते वयल नमल माण्हू खे इहो नसीब थी सघे ई नथो। अवतड़ कहिं न ओलिया, सुतड़ कया सालिम। हाणे तव्हां रवाजी माण्हू खां पुछंदव त हू इनजी ॾाढी तव्हांखे सादी माना ॿुधाए ॾींदो, रुहानी क़िस्म जी। अवतड़, सुतड़, सही राह ऐं ग़लति राह। सालिम केरु आहे? लतीफ़ साईं चए थो सालिम माना मुकमल सही सलामत सॼो उहो आहे जेको सही राह ते आहे। जेको सही राह ते न आहे उहो सालिम न आहे। हाणे कुझु रिफ्लेक्शन्स खणंदा हलूं त तव्हांखे शिकिल शबीह वाज़े थिए इन सॼे पंध जी, कल्याण जी, यमन कल्याण जी। छा इहो मुमकिन आहे त इहो कल्याण घर वेठे हासिल थिए? घर वेठे जो मतिलबु आहे त इहो न सॼो जुड़ंदो थिए। घर वेठे जो मतिलबु आहे कुझु न करण वारो, माना सोचे बि न, महसूस बि न करे, जुस्तजू बि न करे, ॻोल्हा बि न करे, पंधु बि न करे, जोखम बि न खणे, रिस्क बि न खणे, ॾुखियायूं बि न ॾिसे, अहंज बि न ॾिसे, इल्ज़ाम ऐं गारियूं बि न सहे। पोइ छा इन्ही खां सवाइ आशिक़ थियणु मुमकिन आहे? लतीफ़ साईं वटि तसवुर ई न आहे त को घर वेठे, घर वेठे जो मतिलबु न आहे त को माण्हू हरो सॼो ॿार रुलंदो थिए। घर वेठे अलामती माना में आहे, यस, वन सिंबॉलिक आहे। घर वेठे जो मतिलबु आहे कुझु न करण वारो। कंहिं ज़माने में मूं मज़मून लिखियो, ॾाढो पलीअ साहिब खे वणियो, अक्सर उन जो हवालो ॾींदो हो, कुझु न करणु ॾिबो पार्टी जा बुनियादी उसूल कहिड़ा आहिनि।
इहो मूं लिखियो, घणी पुराणी ॻाल्हि आहे, 2001-2 में लिखियो, अञा अॻु में लिखियो। कुझु न करणु ॾिबो, हिकिड़ा माण्हू आहिनि न कबो न करणु ॾिबो कंहिं माण्हू खे, ऐं ॿी वरी कुझु न करियो पार्टी बि आहे, कयो बि कुझु न। लतीफ़ साईंअ वटि उहा सालम थियणु, उहो आशिक़ थियणु, उहो आदर्शी इंसान थियणु जो तसवर ई न आहे, जेकॾहिं उहो हाणे ॿुध छा थो चए, सुख न सुता कॾहिं। हाणे कमाल तसवर डायलेक्टिकल आहे लतीफ़ साईं जो, इहो हिते मां नथो खोलणु चाहियां हींअर, जिते मां पुॼाणी कंदुसि पोइ इन खोलींदुसि, त तव्हांखे सफ़र करे वठी हलबो। सुख जी नफ़ी कंदो पहिरीं, ही अजीब तसवर आहे दुनिया जे शाइरी ऐं अदब ऐं फ़िक्र तारीख़ में, त सुख जो तसवर बि डायलेक्टिकल आहे, तसवर ॾुख जो डायलेक्टिकल आहे। माना त सुख जी नफ़ी कंदो सुख खे हासिल करण जे लाइ, ॾुख खे क़बूल कंदो, ॾुख खे निजात जो गस सम्झंदो, गूंदर खे गस ॾींदो पिनी जो, छाजे लाइ? त अज़ली ॾुख में रहां, ॾुख खां निजात, ॾुख जी तलब, इन जे विच में पाण में रिश्तो डायलेक्टिकल आहे। शाह लतीफ़, इन करे मां चवंदो आहियां शाह लतीफ़ वॾो फिलासॉफिकल पोइट आहे। शाह लतीफ़ जे खे फ़लसफ़ियाना अंदाज़ सां अञा ॾिठो ई न वियो आहे। सुख न सुता कॾहिं वेही न वोड़ीन, एॾी सिट आहे। हाणे चए थो इहो जेको जंहिं माण्हू खे कल्याण थो मिले, जेको कल्याण जे पंध में थो वञे, उनजो वड़ छा आहे? उनजो वड़ कहिड़ो आहे? त उहे कॾहिं बि सुख सां वेहनि नथा, वेही न वोड़ीन, हुननि जी जुस्तजू, भला इहो तसवर बि डायलेक्टिकल आहे, वोड़ण जो तसवर मुतहरिक आहे, वोड़ण इहो तसवर मुतहरिक आहे, काइनेटिक आहे, ऐं वेहण तसवर साकिन आहे। पोइ छा दुनिया में का बि जुस्तजू मुमकिन आहे वेहण सां? छा तहरुक मुमकिन आहे सुकूत सां? वेही न वोड़ीन, इहो तसवर ख़ुदि डायलेक्टिकल आहे, जदली आहे, इहो मुमकिन न आहे। हाणे हिन सुर में ज़ाहिरा त तसौफ़ जो मौज़ू आहे, त इन में मूंखे कोई शक न आहे त इन में तसवर ख़ुदा जो बि आहे, ज़ाहिर आहे, ऐं तसौफ़ जो बुनियादी मौज़ू आहे। इन करे जिन खे ख़ुदा सां यूनियन में या रीयूनियन में थी तकमील महसूस थिए, मूंखे उन्हनि ते कोई एतिराज़ न आहे, हुनजो हक़ आहे। पर जेकॾहिं लतीफ़ जे तसवर खे वसी कजे त तव्हां महबूब खे पंहिंजे आदर्श सां तशबीह ॾेई सघो था, तव्हां पंहिंजे महबूब खे पंहिंजी तय कयल वाट सां मनसूब करे सघो था, तव्हां पंहिंजे महबूब खे पंहिंजे मक़सद हयात सां जोड़े सघो था। त माना त जेको महबूब आहे उहो को फ़क़ति हिकु वजूद न आहे, को हिकु फ़र्द न आहे, हिकु शइ न आहे। वजूद दरअसल महबूब कुड बी एनीथिंग, जंहिं ते ईंदासूं। ऐं त इन करे हाणे असांजी रवायती तशरीह जेका आहे कल्याण जी, उहा सॼी फाथी पई आहे इलाहियात में। जेको उनखे ईअं खणणु चाहे थो, मूंखे उन ते को एतिराज़ न आहे, उहो उनजो हक़ु आहे। ऐं इन में बि शक न आहे त लतीफ़ साईं जे ख़्याल में इहा गुंजाइश न आहे, हुनजो इहो ख़्यालु आहे। पर उनखे जेकॾहिं तसवर खे कजे, यूनिवर्सलाइज़ कजे, उन तसवर खे वधीक वसी कजे ऐं अलामती माना में खणिजे, त पोइ तव्हां उनखे पंहिंजे आदर्शनि सां, पंहिंजे मक़सद हयात सां बि मनसूब करे सघो था।
हाणे तव्हांखे जिते बि इहो सीगो ईंदो तव्हांखे सवलाई थींदी त तव्हां फ़क़ति फासी न पवंदव लफ़्ज़ी मेकानकियात में, तव्हां उनखे हिकिड़े वसी तनाज़ुर में खणी सघो था। ही तसवर ॾाढो अगेन डायलेक्टिकल बाय कमाल जो आहे, छाकाणि हिन सुर जो बुनियादी जेको माख़ुज़ ऐं जोहर आहे उहो न उहो कसरत ऐं सवाल आहे वहदत जो। हाणे कसरत ऐं वहदत जो सवाल तसौफ़ जे माना में त सादो पियो आहे त हिन काइनात में वहदत आहे ऐं ख़ुदा उन वहदत जो वजूद आहे, वहतल वजूद आहे, ऐं ही जहान जेको बज़ाहिर मुख़्तलिफ़ आहे, शयूं मुख़्तलिफ़ आहिनि, इहा कसरत आहे। माना कसरत हुननि जे ख़्याल में इहो नज़र जो धोखो आहे ऐं दरअसल इन कसरत जे विच में हिकिड़ी लिकल वजह आहे, वहतल वजूद। वहदत तां कसरत थी, कसरत वहदत कुल। हाणे तव्हां इन तसवर खे जे मूं सवेर चयो त जेको इनखे इलाहियात जे माने में वठे त उहा मुमकिन आहे ऐं माण्हुनि वरिती आहे, हमेशह इनायत न वरिती आहे ऐं मुरवी तस्वीर इहो आहे। पर हिन तव्हांखे मां मिसाल हींअर ताज़ो मांझंद में गुफ़्तगू थी दोस्तनि वियोसि मां हुते त उते ॻाल्हि रखी हुयमि, हे जेका फ़लसफ़े जी ऐं साइंस जी इब्तिदा थी उहा हिकिड़े सुवाल खां थी। उहो सवाल कहिड़ो हो? सवाल इहो हो त हिन काइनात जो बुनियादी अंसर कहिड़ो आहे। हीअ काइनात बज़ाहिर मुख़्तलिफ़ आहे, कसरत में आहे, हीअ काइनात कसरत ते ॿधल आहे, पर आख़िर हिन कसरत ते ॿधल फितरत ऐं काइनात जो को हिकु हिकु बुनियादी जोहर हूंदो ऐं आहे, उहो कहिड़ो थी सघे थो? पोइ माण्हू दुकाया, माण्हू ख़्याल न कई, पाणी आहे, बाहि आहे, हवा आहे, मिटी आहे, ऐं एम्पेडोक्लेस चयो त सभई आहे, ऐं लामहदूद शैबुल सां ईथर बि गॾु आहे। त इहो कसरत ऐं वहदत जो सवाल को नओं न आहे, इहो साइंस में बि आहे, इहो फ़लसफ़े में बि आहे, इहो तसौफ़ में बि आहे, ऐं इहो जदीद इंसानी फ़िक्र ऐं सोच में ॿियनि शिकिलनि में बि अची सघे थो जे उनखे खणबो उन माना में त। पढ़ाॾो ॾिसो, ही जेके माण्हू जो इंसान जो पंधु आहे हिन काइनात शनासी जो, दुनिया खे सम्झण जो, उहो ॾाढो दिलचस्प ऐं हसीन आहे। उन में साइंसदाननि जो बि रोल आहे, फ़लसफ़िन जो बि रोल आहे, शाइरनि जो बि रोल आहे, सूफ़िन जो बि रोल आहे, रोल मिस्टिक्स जो बि आहे, ऐं मुफ़क्किरनि जो बि रोल बि आहे। उन में इहो सवाल हमेशह आयो आहे त हीअ जंहिंखे साईं जेम्स ने पंहिंजे किताब जीअं ॾिठो आहे मूं में दिलचस्प लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे बार बार, दुई, माना हिकु न हुजणु, ॿ हुजणु, मुख़्तलिफ़ हुजणु, कसरत। ऐं हिकिड़े जो ख़्यालु आहे त न, सभु कुझु हिकु आहे। माना इंसानी धारा ख़्याल जी ॿिनि धाराउनि में विरहायल रही आहे त हीउ सभु कुझु परमानेंटली ऐं प्राइमरीली कसरत आहे, ऐं हुनजो ख़्यालु इहो आहे त ईअं आहे। ॿियनि जो ख़्यालु आहे त इहा रुॻो वहदत आहे। लतीफ़ साईं ऐं ॿिया केतिरा अहिड़ा मुफ़क्किर उन्हनि इन सवाल जो डायलेक्टिकल हल ॻोल्हे इनखे रिज़ॉल्व कयो आहे त कसरत वहदत थी वेंदी आहे ऐं वहदत कसरत थी वेंदी आहे। माना त कसरत ऐं वहदत के रेल जूं पटड़ियूं न आहिनि, इहे पाण में कॾहिं बि कोन मिलंदियूं।
इहे हिक ॿिए मंझां जनम वठनि थियूं, हिक ॿिए खां धार बि ज़िंदह रहनि थियूं सूरत हालूं, ऐं हिक ॿिए सां सिंक्रोनाइज़ बि थियनि थियूं ऐं कंहिं न कंहिं पॉइंट ते अची हिकु थियनि थियूं। त इहो जेको सुवालु आहे जेको इंसान जो शुरू खां रहियो आहे, फ़लसफ़े वारो सुवालु रहियो आहे, लतीफ़ साईं जे बि हिन सुर में तमामु घणो आहे। मिसाल चए थो, पड़ाॾो सोई सॾु, पड़ाॾो बि शइ आहे ऐं सॾु बि शइ आहे ॾिसण वारे जे लाइ, पर लतीफ़ियन अखि या जेका तसौफ़ जी अखि आहे उहा चए थी त न, इहो दरअसल हुआ अॻे ई गॾु ॿुधण में ॿ थिया। हाणे तव्हां इनखे इन क़िस्म जे सूरत हालुनि खे फ़लसफ़ियाना इंक्वायरी सां बि खणी सघो था। मिसाल कॉज़ एंड इफेक्ट थ्योरी आहे, त सबबु पहिरियां न थियो, पहिरियां ख़बर पवंदी त सबबु कंहिं सूरत हाल में पहिरीं आहे त कंहिं में नतीजो बाद में आहे, किथे नतीजो पहिरीं आहे सबबु बाद में आहे। त हीउ जेको सुवालु आहे इहो बि हिन सुरनि में तमामु घणो खयल आहे। उनखे ॾाढो हसींदा सां बयानु थो करे रखी त कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार। हाणे तव्हां इनखे जंहिंसां तखातुब आहे लतीफ़ साईं जो, उनखे तव्हां कंहिं हिकु मख़सूस फिनोमिना ताईं महदूद न रखो, त तव्हांखे बैत जी जेका यूनिवर्सल हुस्नाकी आहे तव्हांजे मथां आश्कार थी पवंदी त कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, जीअ सभु कंहिं जीअसी दर्शन धारूं धार। प्रेम, प्रेम को माण्हू न आहे तिरगो, प्रेम को हिकिड़ी शइ न आहे, प्रेम तुंहिंजा, प्रेम उहा हक़ीक़त आहे जंहिंखे हिते लतीफ़ एड्रेस थो करे, जेका कॾहिं तव्हांखे कसरत जे फॉर्म में थी नज़र अचे ऐं कॾहिं तव्हांखे नज़र थी अचे वदत जे फॉर्म में। प्रेम तुंहिंजा पार कहिड़ा चई कहिड़ा चवां। साइंटिस्ट जो तालुक़ सॼो ख़ारिजियत सां आहे, ऐं साइंटिस्ट उन लम्हे साइंटिस्ट कोन रहंदो जंहिं ॾींहुं हो पइजी वेंदो ख़्याल आराईअ में, ख़्याल आराई में पवंदो त साइंटिस्ट कोन रहंदो। छाकाणि त साइंटिस्ट जो कमु एम्पेरिकल आहे, फिज़िकल इंक्वायरी आहे, नेचुरल फैक्ट छा आहे, रूल छा आहे, कानून कहिड़ो आहे, हीउ सभु छो कीअं पियो हले। न्यूटन खे उन सूफ़ जे हुस्न कोन मुतासिर कयो हूंदो, हालांकि सूफ़ निहायत ख़ूबसूरत बि हूंदो, पर छो त हुनजो बुनियादी कमु इंक्वायरी आहे त हू छो करियो, इन करे न्यूटन पंहिंजी ॻाल्हि ते मरकूज़ रहियो त आख़िर खे छो करियो। त साइंटिस्ट जी हुस्नाकी इन ॻाल्हि में आहे। फ़लसफ़ियाना इंक्वायरी जो कमाल छा आहे त फ़लसफ़ियाना इंक्वायरी रैशनल इंक्वायरी आहे। फ़लसफ़ी वटि लेबॉरेटरी न आहे, फ़लसफ़ी वटि तजुर्बेगाह न आहे, हुन वटि कयास आराई आहे, हुन वटि दलील आहे, मंतिक आहे, अकुली निज़ाम आहे, जंहिंजे ज़रिए हू शयुनि खे अनफोल्ड करे थो, उनजी छणछाण करे थो ऐं को न को नतीजो कढे थो। उहो नतीजो सही आहे ग़लति आहे इहो सुवालु न आहे, उहो सुवालु अहम आहे, पर असल में फ़लसफ़ीअ जे नतीजे खां वधीक उनजी इंक्वायरी अहम आहे। फ़लसफ़ियुनि इंसान ज़ात खे नतीजनि जी शिकिल में एतिरो कोन ॾिनो आहे जेतिरो हुननि फ़लसफ़ियाना इंक्वायरी जे फॉर्म में इंसान खे इल्म जी शिकिल ठाहे ॾिनी। अक्सर माण्हू भुलिजी पवंदा आहिनि कहिड़ी ॻाल्हि ते, फ़लसफ़े जी ॻाल्हि दुरुस्त ई न आहे। ईअं त डेकार्ड जो ख़्यालु हो त ख़ुदा खे साबित करणु मुमकिन आहे मैथमेटिकली, हिसाब लॻायो, उहो मैथमेटिशियन हो ऐं वॾो पको। ईअं त गैलेलियो जंहिं किताब दुनिया जो चरखो बदिलाए छॾियो, उहो किताब उन पोप खे मनसूब कयो हो, जंहिं पापाईअ मारे कोन सज़ा ॾिनऊंसि नज़रबंदी जी, उनखे मनसूब कयो वई, मतिलबु इहो पको। सवाल इहो न आहे। इन करे इन सॼे पंध में
आर्टिस्ट ऐं मिस्टिक ऐं सूफ़ी उन हिकिड़ी ॿी दुनिया खे एक्सप्लोर कयो, उहा इंसान अंदर जी दुनिया हुई। साइंटिस्ट जो कमु ख़ारिजी दुनिया सां आहे, एम्पेरिकल इंक्वायरी सां आहे, फ़लसफ़ी जो कमु रैशनल इंक्वायरी सां आहे। इंक्वायरी सूफ़ी वटि बि आहे, ईअं न आहे त उन इंक्वायरी न आहे, पर उहा इंक्वायरी कॉग्निटिव आहे, उहा दाख़िली आहे, उहा अंदर जी आहे। ऐं हिन वाईअ जी सिट ॿुधाइणु चाहियां थो, जेका कल्याण जी हसीन तरीन सिटुनि मां आहे ऐं लतीफ़ साईं जे फ़िक्र जी। जा चितायम चित में सजण साथो बुझे, भला सजण खे त ॿुधाइणो पवंदो आहे न, माण्हुनि खे ॿुधाइणो पवंदो आहे न, मुंहिंजी मर्ज़ी हीअ आहे, मूंखे हीअ शइ वणे थी, मूंखे ख़ुशी हिन में थी मिले। लतीफ़ साईं चए थो ही कमाल जी ॻाल्हि आहे त महबूब खे ॿुधाइणो नथो पवे, जा चितायम चित में सजण साथो बुझे। जे ॿुधायांसि त पोइ कहिड़ो तालुक थियो बाक़ी, जे हुनखे ॿुधायां त मूंखे ईदो वणे, ईदो खपे, पोइ त ॻाल्हि ख़तमु थी, पोइ छा बचो बाक़ी। ही उन रिश्ते जो महराज आहे जंहिंजी ॻाल्हि थो करे त ही रिश्तो एॾो उन जाइ ते मक़ाम ते बीठल आहे जिते हुनखे सिधो ॿुधाइण जी ज़रूरत पेश नथी अचे। जा चितायम त हाणे इहो या सिट आहे या सिट न आहे, रुॻो ॻाल्हि न आहे, इहो दरअसल इंसान जो हज़ारनि सालनि जो दाख़िली पंध आहे, हिकिड़ी जर्नी आहे कॉग्निटिव। हाणे उन्हनि ग़लति ॻाल्हियूं बि कयूं आहिनि, पोइ साइंसदान न कयूं छा? ग़लति ॻाल्हियूं साइंसदाननि बि त कयूं न। भला कापरनिकस चयो त धरती महवर न आहे, सिज महवर आहे, उहो वरी आहे छा? कापरनिकस जो निज़ाम जेको आहे, पर सुवाल इहो आहे त जे सही ऐं ग़लति जो पैमानो आहे त पोइ त साइंसदाननि बि ग़लति ॻाल्हियूं कयूं आहिनि, फ़लसफ़े उन खां वधीक कयूं आहिनि। इन जो मतिलबु थियो त ग़लति खे छॾे छाणे छॾिबो, उहो हूअं ई छॾिजी वेंदो, उहो तव्हां मुंहिंजो मुताज न आहे। पर जेकॾहिं असां इंसानी तारीख़ जी एम्पेरिकल इंक्वायरी खे वैल्यू कयूं था, इंसानी तारीख़ जी रैशनल इंक्वायरी खे वैल्यू कयूं था, त पोइ इंसान जी दाख़िली ऐं कॉग्निटिव इंक्वायरी खे छो नथा वैल्यू कयूं? इन में आर्ट आहे, इन में अदब आहे, इन में मिस्टिसिज़म आहे, तसौफ़ आहे। ॻाल्हियूं उन में ग़लति बि आहिनि, उन में ॻाल्हियूं शानदार बि आहिनि। त हीअ जेको इंसान जो जेको पंधु आहे, तव्हां मूंखे ॿुधायो त हिकिड़ो इंसान रुॻो ख़ारिजी पंध में हुजे ऐं अंदर जो खुटल ऐं खाधल हुजे, उहो कल्याण माणींदो? लतीफ़ियन थॉट इंसान जे अंदरि उहो तवाज़ुन पैदा थो करे, उहो मीज़ान पैदा थो करे जेको इंसान खे इन पासे वठी थो वञे। नॉर्मल हालतुनि में मयार ॿिया हूंदा आहिनि, आम रवाजी, वो ऊचो लहो ओभार वारी ॻाल्हि, पर गैर मामूली ॻाल्हियुनि जा मयार ॿिया हूंदा आहिनि। तव्हां नोट कयो आहे? आम ज़िंदगी जा मयार ॿिया आहिनि, गैर मामूली कमनि जा मयार ॿिया आहिनि। रवाजी माने में माण्हू वठी ख़ुशि थींदो, गैर मामूली ॻाल्हि में माण्हू ॾेई ख़ुशि थींदो। आम सूरत हाल में माण्हू पाण खे बचाए ख़ुशि थींदो ऐं गैर मामूली सूरत हाल में माण्हू पाण खे विञाए ख़ुशि थींदो। आम सूरत हाल में माण्हू पंहिंजो पाण खे पंहिंजे लाइ शयूं बचाए ख़ुशि थींदो, गैर मामूली सूरत हाल में कुर्बानी में ख़ुशि थींदो। ईअं आहे न, हे सॼो रिसालो इन पंध जो जान। त इन सॼे कॉन्टेक्स्ट में निट्शे जी पूरी जो डॉक्ट्राइन जेको आहे उहो पावर थ्योरी ते ॿधल आहे। घणे भाङे हुन क्रिश्चियनिटी खे सख़्तु कंडेम कयो ऐं कर्स कयो इन बुनियाद ते
त निट्शे चयो त हीउ वरी कहिड़ो फ़िक्र आयो त हिकिड़ो तव्हांखे चमाटण ते ॿियो गल ठाहे ॾियोसि, तव्हां रुली वेंदव। हू चए थो जेका दरअसल ज़ाहिर आहे निट्शे 19वीं सदी जो माण्हू आहे, बहिराणनि जो दौरु आहे, ऐं पाण बि सख़्तु डिस्टर्ब आहे पंहिंजी लाइफ में, पाण जिस्मानी तरह में वीक आहे, हुनखे कमज़ोरी खां नफ़रत आहे, उहो सघ खे पावर खे ऐं हर क़ीमत ते पावर खे, हुन में हुनजी मोरलिटी खे उहो चए थो क्रिश्चन मोरलिटी वरी फज़ूल आहे, क्रिश्चन मोरलिटी तबाह कयो आहे असांखे। लतीफ़ साईं वटि कमाल इहो आहे त लतीफ़ साईं वटि वरी थो ॻाल्हि चवां या त हिकिड़ो सघ में ऐं अघाईअ में हिकिड़ो कमाल रिश्तो डायलेक्टिकल हुन ॻोल्हियो आहे ऐं पैदा कयो आहे, ऐं हुन पैदा कयो आहे, डेवलप कयो आहे। उनजा मिसाल त जाम ॾियां थो। अघो कमज़ोर, सघो ताक़तवर, चए थो ही अहिड़ो जहान आहे जंहिंमें जेको अघाई आहे, अघाए पए, उहा बि अघी थी वञे। ही कमाल जी ॻाल्हि आहे। मिसाल तौरु माण्हू चवंदो त बाबा हे मुंहिंजे वस में ई न आहे, मूं में त आफ़ाल ई कोन्हे, मूं में त का शइ ई कान्हे, इहो कमु मूं त केॾा कयूं। लतीफ़ साईं जो फ़िक्र कीअं थो असांखे कमु अचे हिन ज़माने जी ज़िंदगी में, अॻिते ॿुधायां तव्हां बैतूं ॿिया बि हज़ारनि सालनि खां वठी माण्हुनि खे पटी पढ़ाईंदनि त बाबा ॾात मिलंदी आहे। हाणे माना असां तव्हां पारो ग़रीब गुरबो सोचो ई न, जॾहिं मिलंदी आहे असांखे मिली कोन्हे त पोइ असां त वसई ॻाल्हि कोन्हे। माना तव्हां हथु न विझोसि, माना त हिन जहान में हिकिड़ा माण्हू ॼाए ॼम खां ब्लेस्ड आहिनि, उन्हनि खे सभु कुझु मिलियो आहे, उन्हनि खे अमीराय बि मिली आहे, सुख उन्हनि खे मिलियो आहे, उन्हनि खे ॾात मिली आहे, हर शइ उन्हनि खे मिली आहे। ऐं ॿियो जेको जंहिंखे न मिली आहे उहो इन चकर में ई न पए। लतीफ़ साईं जो कमाल इहो आहे त हू जेको बज़ाहिर अघो आहे, जेका उनजी सघ आहे लिकल, हू उनजो शाइर आहे। लतीफ़ साईं जी सघ हुनजी बज़ाहिर जेका अघाइप आहे उन मां थी अचे, ऐं इहो तसवर तमामु ग़ैर मामूली आहे, नओं आहे। न त माण्हू ॻोल्हींदो सघ सगाइप में, सॻे में ॻोल्हींदो, अॻे में किथां ॻोल्हींदो। अंधा ऊंधा वेज। हाणे लतीफ़ साईं ॿी थो लेवल ते अचे, ऐं तव्हां ॾिसंदव त हिन सुर में ऐं ॿिन्ही सुरनि में वेज जी माना का फिक्स न आहे। किथे हू वेज खे तलबे थो ऐं किथे वेज कंडेम थो करे। मानाऊं मुख़्तलिफ़ आहिनि, सूरत हालूं मुख़्तलिफ़ आहिनि, दर्जा ॿिया आहिनि। अंधा ऊंधा वेज, जेको कूड़ो तबीब आहे, कूड़ो वेज आहे, जंहिंखे हिन जहान जे मर्ज़नि जी ख़बर न आहे, हिन ज़िंदगी जे मर्ज़नि जी ख़बर न आहे, तव्हांजे ऐं मुंहिंजे दर्द जी ख़बर न आहे, ऐं वरी मथां दवा पियो करे त मूंखे ख़बर आहे। हे पीके वारा सभई जेके आहिनि रंग नंबर अॼुकल्ह मछलिया पिया आहिनि। हराम जो हिन तारीख़ में हिननि जे हथों इंसान खे, समाजनि खे को टके जो फ़ाइदो मिलियो हुजे। सॼी तारीख़ में हिननि जो कमु माण्हुनि खे गुमराह करणु आहे। प्रिटेंड कनि था त उहे वेज आहिनि, हू तासुर ॾियनि था त वेज आहियूं। लतीफ़ साईं चए थो अंधा, ऐं इन में मां हिकिड़ी ॻाल्हि कयां त इहो लतीफ़ साईं रुगो कंहिं माण्हुनि जी ॻाल्हि नथो करे, फ़क़ति माण्हुनि जी ॻाल्हि बि करे थो। दरअसल अंधो ऊंधो वेज हे समाज बि आहे, हिन समाज जो निज़ाम बि आहे।
हे तव्हांखे चए थो न सरमाएदारी तव्हांखे कीअं छिके पाण ॾे। अचो बाज़ारूं, शॉपिंग मॉल, पैसा, दौलत, इहो मगरब जो माण्हू। मुंहिंजो पुटु ॿारु पढ़णु वियो आहे, नौकिरी कंदो आहे, नौकिरी करे पढ़ंदो आहे, ॿुधाईंदो आहे मूंखे, चयूं हाणे मां ॾिसां पियो थो उन मथां इहो असरु लही वियो, जो उन सोसाइटी में साल खनि रहियो आहे। चई बाबा ही त सभु माण्हू ॿुधाए पिया आहिनि करदनि में, रुली विया आहिनि, पाण वारा वधीक बहितर आहिनि। हिकिड़ो हिकिड़ो माण्हू 10-10 क्रेडिट कार्ड पिया आहिनि पर्स में, उहो बाज़ारि ठीकु पियो हले, उहो आहे सॼी हयाती जीअं ई बैंकुनि लाइ थो, सॼी हिकिड़ी। पोइ छा हिन में तिलसम न आहे? असां वटि जागीरदार निज़ाम आहे, पढ़ियो लिखियो माण्हू बि विचोले तबिके जो चए थो मुंहिंजो रोल मॉडल उहो आहे, थोरो पावर अचेनि, 4 पैसा अचनि त थियां इहो ई। हुनखे शौक़ु न आहे त मां आलिम थियां, को ॾाहो थियां, को साइंटिस्ट थियां, को समाज जो सही तबीब थियां, को ज़िंदगी जे कंहिं नए शोबे में सही माण्हू थिया वञी, न, हुनजो रोल मॉडल कहिड़ो आहे? इहो साॻियो उहो थिया वञी। डबल केबिन हुजे, गाॾियूं हुजनि, ख़तरो हिनखे को सुञाणे, हिनखे पाड़े वारो बि कोन, 10-10 गार्ड खणी पियो हले। तो जहिड़े लूसी खे कंहिं मां ख़तरो तोखे कंहिं मां हूंदो? पर हे सभु जेके लूसीला पार्टी ॾिसो पिया, इन्हनि खे मिड़ई हिन सोसाइटीअ में, समाज में कूड़ी लय करणी आहे। इन करे तव्हां ॾिसंदो त हुनखे रोल मॉडल उहो ई आहे, गार्ड, माण्हू, डबल केबिनूं, फलाण टीट मटी। लतीफ़ साईं इन ठगीअ जे पूरे ठाह खे ऐं निज़ाम खे चए थो अंधो ऊंधो वेझ, अंधा ऊंधा वेझ, खल को ॼाड़िया खाईं, चए थो त मां त अॻे ई असां ॾुखी ॾील में तूं प्यारी पेज। बाबा मां त अॻे ई अबरो आहियां, जेको अॻे ई मोह पियो आहे उनखे पेज खपे, कुझु ॿियो खपे। असां ॾुखी ॾील में, असां अॻे ई पंहिंजे ॾील में ॾुखाइल पिया आहियूं, ऐं तूं मथां प्यारी पियो पेज। पेज माना छा? पेज माना इहा रिवायती ख़्याल, रवायती फ़िक्र, रवायती माण्हू कूड़ियूं ख़्वाहिशूं, रवायती निज़ाम, हे तिलसम रवायती। अंधा ऊंधा वेझ, खल कुॼाड़िया खाईं, असां ॾुखी ॾील में तूं प्यारी पेज। सूरी जिनी सेज, मोटण तिनी महणो। त तव्हां ॾिसंदव त लतीफ़ साईंअ जी जेका कल्याण आहे, उहो कल्याण ते माण्हू पुॼे कीअं थो, उनजा कहिड़ा प्रोसेस आहिनि, कहिड़ा उनजा सफ़र जूं मंज़िलूं आहिनि, दायरा आहिनि, ऐं घणियूं ॻाल्हियूं करे थो। अॻिते हलूं था, ऐं हिन ॿिनि सुरनि में लतीफ़ साईं अलामती तरह, ज़ाहिरा सूफ़ी त हो न, त इन करे मंसूर हलाज खे उन नालो किथे खयों आहे, किथे कोन खयों आहे, पर तमामु घणो आशिकनि जे सीगे में इस्तेमालु कयो आहे। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हलाज कहिड़ो ऐं उनजो कीअं वाक़ियो थियो। ऐं हूअं लतीफ़ साईं पंहिंजी सॼी शाइरीअ में सवाइ हिननि ॿिनि सुरनि जे ऐं केॾारे जे ॿियो किथे बि जिस्मानी कुर्बानी जी घणी ॻाल्हि एतिरी न कई आहे। छो त हिन में ज़ाहिर आहे त हुन इस्तारा इस्तेमालु अहिड़ा कया आहिनि, किरदार अहिड़ा खया आहिनि, जंहिंमें हुन पहिरीं काती पाए पुछ जो पोइ प्रीतणो। हाणे काती जो मतिलबु हीअ काती न आहे फिज़िकल, काती जो मतिलबु आहे ॾुखियाई, चैलेंज, तकलीफ़, रिस्क। माण्हू खे जॾहिं वारो अचे ऐं लॻेसि त हीअ ॻाल्हि अनपॉपुलर आहे, पर ॻाल्हि सही आहे, ऐं ज़मानो सॼो मलामत कंदो, गारियूं ॾींदो, त माण्हू गारियूं खाइणु खपनि। हीअ तारीख़ जेका आहे उहा गारियूं खाइण वारनि जे पासे बीठी आहे, ॼण वारनि खे यादि बि कोन्हनि। छाकाणि त हर दौर जो बाग़ी ऐं हर दौर जो एडवांस माण्हू उहो गारियूं खाईंदो, पक या पक सम्झो। हिन समाज में उहो तोहमतूं सहंदो, उहो इल्ज़ाम सहंदो, उहो किरदार कशि सहंदो, छाकाणि त हू पंहिंजे मुरविज समाज जे, हू चक्र साॻो अखि उल्टी धार वारो आहे।
उन खां जेको उबतड़ वेंदो ज़रूरु उनखे ॾुखियाई पेश ईंदियूं। ऐं पोइ छा कर, ॾुख परियां जो ॾील में, ऐं लतीफ़ साईं आर्टिस्ट वॼो आहे न, चए थो उन ॾुख में पंहिंजे वजूद खे कीअं कर, वाजट जीअं वॼाए, जीअं साज़ वॼंदो आहे, ईअं तुंहिंजो वजूद ॾुख मां वॼंदो रहे। सीखुन मां बचाए, इहे मुख़्तलिफ़ ख़्याल अथसि। जे अथई सध सुर्क जी। अच्छा, हाणे सुर्क वरी छा आहे? हाणे हिते मुख़्तलिफ़ मिसाल पींदो हले न। हाणे सुर्क उहा आहे जेका हुनखे कल्याण ॾींदी, उनखे कैफ़ ॾींदी। सुर्क उन सरे जी, सरो माना शराब, इहे सभु अलामती ॻाल्हियूं आहिनि, पर दरअसल इहा सुर्क हुनखे उन सरे जी खपे ऐं उन कलाल वटां मिलंदी जंहिं जा इम्तिहान तमामु ॾुखिया आहिनि, उन जूं तक़ाज़ाऊं तमामु ॾुखियूं आहिनि। जे अथई सद सुर्क जी तमामु कलालनि काठी ला, चए थो पंहिंजो वजूद लाहे रखो। लतीफ़ चए पंहिंजो वजूद वञी उन्हनि जे कदमनि में रखो, कलालनि जे, त पोइ तोखे जेका उहो सुर्क ॾींदा, तूं उन मझां उहो कल्याण ऐं कैफ़ अलामती माना। मिसाल तौरु चए थो, हाणे बैत गौर कजो न, कल्याण कीअं थो मिले हिनखे, ऐं दर्जा कहिड़ा आहिनि, तक़ाज़ाऊं कहिड़ियूं आहिनि। चए थो हीअ ॻाल्हि तय थी वई, हेसि ताईं तय थी वई न, त कल्याण फ़क़ति आशिकनि जो इनाम आहे। कल्याण गैर आशिक खे नसीब में ईंदो। कल्याण उनखे ई मिलंदो। मार्क्स वेठो ब्रिटिश म्यूज़ियम लाइब्रेरी में, रुगो सिगरेट पीअंदो हो ऐं न्यूयॉर्क टाइम्स जे नौकिरी कंदो हो, नुमाइंदो हुनजो, ऐं पियो लिखंदो हो, सॼो घर सूरनि में ॿार मरीअसि। आम रवाजी मयार खणबसि त पोइ त बाबा हीअ त सूरत में हो, पर हू कल्याण में हो। हुनजो तारीख़ जो इदराक हो ऐं ॾाह पई जेका हुनखे सुकरात खे पंहिंजा शागिर्द, जंहिंमें अफलातून जो नंढो भाउ बि शामिल हो, जंहिं हुनखे सज़ा ॾिनऊं ऐं बंदि कयूंसि, ऐं हुननि छोकिरनि चयोसीं त एथीन्स वारा छोकिरा ज़ाहिर जा शागिर्द वारा तमामु घणा कमाल जा हुआ। हिननि चयो उस्ताद ॻाल्हि ॿुध, तूं जॾहिं चईं त तोखे इहा कोठी भञी वॼायूं। सुकरात लफ़्ज़ ॿुधजो, चईं त जे तव्हां सां गॾु ईअं भॼी वियुसि ऐं बची वियुसि त हमेशह लाइ मरी वेंदुसि, ऐं जे पंहिंजी ॻाल्हि ते बीठो रहियुसि ऐं मरी वियुसि त हमेशह लाइ ज़िंदा रहंदुसि। यस, एग्ज़ैक्टली। लतीफ़ साईं जो हाणे ॿुधजो त हू इन सॼी वार्ता खे कीअं थो बयानु करे। ऐं सभई माण्हू, मार्क्स जी ॻाल्हि कयमि, सुकरात जी ॻाल्हि कयमि, नेम एनीबडी, ज़करिया उल राज़ी, हे तव्हांजे ख़्याल में मुस्लमान समाज जहालत में रुगो हाणे किरिया आहिनि? ये मुस्लमान समाजनि में इहा जहालत, जुनूनियत, या बादशाहनि ऐं हिननि मुलनि पैदा कई शुरू खां वठी। ज़करिया उल राज़ी खे सज़ा ॾिनऊं त हिन जे मथे ते इहे किताब एतिरा भेरा हणो जो किताब छियूं छियूं थी वञे ऐं नेठि इन में अंधो थी वियो। हुन खां पुछऊं, राज़ी ॾे ख़बर चार, त हुन जवाबु ॿुधजो। इहो जवाबु त वॾा माण्हू ॾेई सघनि था न। चई त अॻे कहिड़ो वरी मां रुगो अखियुनि सां ॾिसी शयूं तय कंदो हुउसि। अॻे बि त मुंहिंजो अंदरि हो, ख़्यालु हो, सोच जो अमल हो जेको मूंखे रहनुमाई कंदो हो।
मुंहिंजूं अखियूं वयूं हलियूं आहिनि, मुंहिंजो तफ़कुर त न वियो आहे। ऐं ईअं हू रहियो हमेशह। इहा तव्हांखे किरदार हर शुभ में मिलंदा, हर शुभ में मिलंदा। साईं चए थो त उहे जेके आशिक कल्याण थी पुॼनि था मक़ाम ते, उहे कीअं आहिनि? चए थो आशिक ज़हर पियाक। हाणे मां थोरो हिनखे वाज़े कयां। ज़हर जो मतिलबु रुगो फिज़िकल ज़हर न आहे जेको माण्हू पीए थो। ज़हर सिंबॉलिक माना में, अलामती माना में। आशिक केरु आहे? आशिक उहो आहे जेको सवलो गस कॾहिं बि न वठंदो। उहो छा आहे? उहो ज़हर पियाक आहे। ज़हर पियाक माना सभिनी खां ॾुखियो पंधु। जुगाड़ी माण्हू चवंदो मिड़ी जुगाड़ सुगाड़ कयो, मिड़ी वक़्तु टपायो, मिड़ी माण्हुनि जे साम्हूं सरकार ख़ातिर पंहिंजी ॻाल्हि करे, मिड़ी कुझु न कुझु करे उन करे, मिड़ी कमु टपाए कमु कढी ॻाल्हि अची कान अचींदी। आशिक ज़हर पियाक, हू ज़हर जा पियाक आहिनि। ज़हर जा पियाक जो मतिलबु आहे त हू दुनिया में जेको बि ॾुखे में ॾुखियो पंधु आहे पंहिंजे मक़सद लाइ, उहो वञी हथ में खणंदा। अॻिते ॿुधिजो, आशिक ज़हर पियाक। ऐं ईअं न आहे त को हुननि जो शऊर हुननि खे मजबूर कयो वेठो आहे त तव्हांखे मजबूरी में पीअणो आहे इहो। आशिक ज़हर पियाक, विह ॾिसी वहसन घणो। ही उन विह खे ॾिसी, ज़हर खे ॾिसी वहसन घणो माना सरमस्त थी वेंदा आहिनि, कैफ़ में अची वेंदा आहिनि, कल्याण में अची वेंदा आहिनि। आशिक ज़हर पियाक, विह ॾिसी वहसन घणो। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि त ज़ाहिर आहे त ज़हर कड़ो हूंदो, माना ॾुखियो पंधु ॾुखियो त हूंदो, लाज़मी हूंदो। हाणे ॿुधिजो त हे जेको आशिकनि जो वड़ आहे, ईअं न आहे त जेको ज़हर था पीअनि रुगो उहो कड़ो आहे। कड़े ऐं कातिल जा, माना उहो कड़ो त आहे ई आहे, पर उहो कातिल बि आहे, उहो मारींदड़ बि आहे, एॾो ख़तरनाक बि आहे। अञा ॿी ॻाल्हि कहिड़ी आहे त उन अहिड़े चूंड खे, भला कि दुनिया में केतिरा माण्हू आहिनि, लतीफ़नि मयार ॾिसो, दुनिया में केतिरा माण्हू आहिनि लम्या हीरा आहिनि। भला असांजो हीरो ॾाहर को थोरी हयातीअ में हीरो असांजो, जंहिं घड़ी वतन ते मोह असांजो हीरो उन करे आहे। केतिरा माण्हू आहिनि तारीख़ में, उहे असांजा हीरोज़ हमेशह लाइ न आहिनि, मख़सूस घड़ियुनि जा हीरो बि तारीख़ में आहिनि, ऐं उहा बि अज़ीम ॻाल्हि आहे। पर लतीफ़ साईं छा चए, हे मक़ाम ॿुधिजो, चए थो कड़े ऐं कातिल जा हमेशह हेराक। हे वक़्ती वारा न आहिनि, हे लम्हे वारा न आहिनि, ही हमेशह उनजा हेराक आहिनि। आशिक ज़हर पियाक, विह ॾिसी वहसन घणो। कड़े ऐं कातिल जा हमेशह हेराक। ऐं अञा कहिड़ी ॻाल्हि आहे उनजी कमाल जी, लॻन लओ लतीफ़ चए फना कया फिराक। इहो छो था कनि, इहो कीअं था करे सघनि? माण्हू चए थो यार ही कयूं कीअं? इहो ॻाल्हि माण्हू परेशान थी वेंदो त बाबा भला मंसूर हलाज सां गॾु शिबली बि त हो न, गॾु पढ़ंदा। शिबली ऐं हलाज ॿई शागिर्द हुआ जुनैद बगदादी जा, क्लास फेलो आहे। आलिम त हू बि हो, ॼाणू त हू बि हो, ऐं सूफ़ी बि हो। शिबली जी औकात छो न ई आहे? माण्हू चवंदो त यार ही माण्हू कनि कीअं था इहो? लतीफ़ साईं थो ॿुधाए उनजो राज़। उहो राज़ कहिड़ो आहे? चए थो त हिननि खे लव लॻी आहे, ही आशिक आहिनि, हिननि खे उन फिराक फना कयो, तोड़े चिकननि चाक। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त लतीफ़ जे उन किरदार जी जेका कमिटमेंट जी इंटेंसिटी छा आहे। चाक चइबो आहे फट खे, जीअं फट खुली पवे, फार जंहिंखे चइबो आहे। ऐं जॾहिं चाक फट ख़राब थींदो आहे ऐं चिकंदो आहे,
चिकन जो मतिलबु आहे ख़राबु थियणु। तोड़े चिकननि चाक तब आह न सलीन आम खे। हाणे तव्हां हिसाबु लॻायो त ही लतीफ़ जो कैफ़ ऐं कल्याण कहिड़े दर्जे खां पोइ थो माण्हू खे मिले। तव्हां उन तसवर ॾिसो। ॿ टे मिसाल कयां थो। मकर सद सरे जी जे तूं टारी ऐं ट्रू। सरो माना शराब। वरी शराब जो मतिलबु कोई फिज़िकल शराब न आहे, अलामती माना में। मां फिज़िकल वारे जे ख़िलाफ़ु न आहियां, मां ॻाल्हि थो कयां हिते अलामती माना में आहे। फिज़िकल वारो भलो आहे जे सही हुजे त, पर हिते ॻाल्हि हू अलामत थो करे। हीअ थो चवे त दरअसल तूं सरे जी सद न कर जे तूं ट्रू नथो चखे सघीं। ट्रू कड़ो आहे न। मकर सरे जी जे तोखे ट्रूअ जे हाणे हिते सरो छा आहे? शराब जेको तव्हांखे कैफ़ थो ॾे, सरो जेको तव्हांखे कल्याण थो ॾे, सरमस्ती थो ॾे, उन जी सद इन खां सवाइ न कर। माना हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि करे थो त ज़िंदगीअ में कल्याण ऐं कैफ़ ऐं ख़ुशी जो महराज ऐं तकमील उनखे थी मिले जेको इहे ॾुखिया पंध करे उनखे वञी हासिल थो करे। ट्रूह जो मतिलबु ॾुखियो पंध आहे, चैलेंज आहे। ऐं पोइ यको घणा बि सदड़िया शराब जूं को पचारूं कनि। जेके सदड़िया आहिनि माना सदड़ियो केरु आहे? सदड़ियो चुरंदो कोन, सदड़ियो चुरंदो कोन, सदड़ियो कुझु कंदो कोन, सदड़ियो कुर्बानी कोन ॾींदो, सदड़ियो रिस न खणंदो, सदड़ियो सवली सिंधी में जुगाड़ी। जेको परियां बीठो मिड़ई कमु टपाईंदो त इन खे मूंखे इहो बिना कंहिं हासिलात थिए, पर बिना कंहिं जाखोड़ थिए, बिना कुर्बानीअ थिए। त चए थो उन्हनि जी वस जी ॻाल्हि न आहे। ऐं घणा बि अथनि एक्ज़ाम्पल था। हीअ ॾाढी कमाल जी ॻाल्हि आहे। तव्हांखे वाई ॿुधी थी जाम नंढड़ी मुख़्तसर वाई आहे, पर ख़्याल में तव्हांखे न, तव्हांखे ख़्याल सां मुतारिफ़ करायां त उनजो ख़्याल जी तव्हां हुस्नाकी खे ॾिसो। ॾाढी सादी ॻाल्हि आहे बज़ाहिर त मंद पीअंदे मुंहुं। अच्छा हाणे लफ़्ज़ खे थोरो खोलियूं। साजन सुञातो न रुगो, सही सुञातो। सॼो कमाल छा में आहे? सही में आहे, सुञातो न आहे। मंद पीअंदे मुंहुं, ॾिठो मूं अॻे ई हो, सुञातो मूं अॻे ई हो, ख़बर मूंखे अॻे ई हुई हुनजी, पर मूं हुनखे सही वञी सुञातो कॾहिं? जॾहिं मूं हाणे जे ॻाल्हि थो करे जंहिं सरे जी, जंहिं शराब जी, जंहिं पंध जी, चए थो दरअसल मूं जेको हाणे तव्हां उनखे साजन जी मतिलबु माना यूनिवर्सल आहे, तव्हां उनखे पंहिंजे हिसाब सां का बि माने सघो था माना। ऐं जिन जे लाइ साजन ख़ुदा आहे, असांखे उन ते बि अराई कोन्हे, ख़ुशी जी ॻाल्हि आहे। भली माण्हू के जेका शइ वणे, जंहिं लाइ को माण्हू हुजे त बि ठीकु आहे, जंहिंजे लाइ को आदर्श आहे त बि ठीकु आहे, को मक़सद हयात आहे त बि ठीकु आहे। पर मुंहिंजी नज़र में सुपीरियर ख़्याल कहिड़ो आहे? ख़्याल सां इश्क बि ख़राबु न आहे, हसीन आहे, इमेजिनेशन आहे, अदब आर्ट में उन वॾो कमाल आहे। ऐं माण्हू सां माण्हू जो इश्क आहे त उनखे बि पंहिंजी हुस्नाकी ऐं माना आहे, उनखे तमामु न आहे, उहा ॿी ॻाल्हि आहे, पर उनजी हुस्नाकी त आहे। पर हिकिड़ी आदर्शी मक़सद हयात सां जेको माण्हू जो इश्क आहे, उहो सभ खां हसीन शिकिल आहे, सभिनी खां हसीन शिकिल। ऐं पोइ चए थो त पी प्यालो इश्क जो, वरी त कमाल बि ॻाल्हि कोन्हे, सबकी सम्झोसूं, सम्झो अॻे भोसूं, पर सबकी सम्झोसूं, माना सॼी ॻाल्हि जेका आई उहा सम्झ में तॾहिं आई जॾहिं असां इहो इश्क जो प्यालो पीतो। ऐं
मंद पीअंदे मुंहुं साजन सही सुञातो। त इन करे लफ़्ज़नि जी वॾी माना आहे सुञाणण ऐं सही सुञाणण, ॼाणण ऐं सबकी ॼाणण में जेको फ़र्क़ु आहे उनखे लतीफ़ साईं जोड़ियो आहे कैफ़ सां ऐं कल्याण सां ऐं उन ख़्याल सां। ऐं जीअं मूं तव्हांखे चयो त लतीफ़ साईं वटि ख़्यालनि जो वॾो हिकिड़ो डायलेक्टिकल तसलसुल आहे। उथियारे उथी विया मंझां मूं आज़ार, चए थो ही मूंसां हिकिड़ी अजीब कृत करे विया आहिनि जो मुंहुं में आगम उभारे, दर्द उभारे ऐं मुंहुं में गूंदर जा गस पैदा करे, मुंहुं में अंदरि से जहान ठाहे पाण वरी हलिया विया आहिनि, परे थी विया। शऊरी आहे न, शऊर तव्हांखे अचे पहिरीं बेसुकून करे थो ऐं पोइ जॾहिं पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए त पोइ तव्हांखे उहो शऊर उन बेचैनी ऐं इज़्तिराब मां वठी ऐं तव्हांखे कैफ़ ऐं कल्याण वटि थो ॾिए। हबीब ई हणी विया पीड़ा जी पचार, हिते कमाल ॻाल्हि थो करे, तबीबन तवार हॾ न वणे हाण मूं, हाणे मूंखे तबीब नथा वणनि। हीअ ॿुधो ॻाल्हि, कमाल जी ॻाल्हि आहे। छो त जेको ॾुख, जेका तकलीफ़, जेका उणतुण, जेका बेचैनी, इज़्तिराब मूंखे महबूब ॾेई विया आहिनि, उहो त मुंहिंजे लाइ वॾे वॾो इनाम आहे। हाणे मूंखे तबीब न खपनि, छाकाणि त हाणे तबीब अचे मुंहिंजी जिन छॾाईंदा आहिनि, मूंखे खपे इहो थो। माना जंहिं जुस्तजू, जंहिं माण्हू जी हयाती में मरी वई, जंहिं माण्हू जी ज़िंदगी में ॻोल्हा मरी वई, मतिलबु त हिते जेका हू चए थो त जेके मूंखे हबीब ॾेई विया आहिनि, उहा दरअसल तव्हां नालो को ॿियो हुनखे, पर कमाल जी ॻाल्हि आहे त लतीफ़ साईं चए थो त हिते इन कैफ़ियत में मूंखे हाणे तबीब नथो खपे, छाकाणि त तबीब मूंखां उहो दर्द खसे वठंदो, मूंखे उन दर्द मां आजो कंदो जेको ई मुंहिंजे असुल कल्याण ऐं कैफ़ जो सबबु ऐं सामान आहे। इहा हिकिड़ी तमामु कमाल ॻाल्हि कई आहे। पोइ घणा बैतनि त रगूं थियूं रबाब, ऐं हाणे तव्हां तसवर कयो त छा हसीन तसवर आहे। या मिसाल तौरु हाणे ही ॿुधो ख़्यालु, इहो ख़्यालु लतीफ़ साईं पंहिंजे सभिनी सुरनि में वराए वराए शिकिलियूं मुख़्तलिफ़ आहिनि। तो जिनी जी तात तिन पिण आहे तुंहिंजी, आशिक जो महबूब सां, माण्हूअ जो पंहिंजे मंज़िल सां या सफ़र सां, इंसान जो पंहिंजे मक़सद हयात सां हिकिड़ो नज़र न ईंदड़ कमाल तालुक़ आहे, जंहिंखे सुणी में चए थो त पुछनि जे मेहार खे पुछे से मेहार। ही ॻाल्हि उहा ई थो करे, तो जिनी जी तात तिन पिण आहे तुंहिंजी, ही लेवल बि आहे। हाणे जेतिरो तूं तो मंज़िल खे पुछी, ओतिरो मंज़िल तोखे बि पुछे थी। जेतिरो तूं सफ़र खे पुछी, सफ़र ओतिरो तोखे बि पुछे थो। जेतिरो तूं तो महबूब खे पुछी, ओतिरो महबूब तुंहिंजे लाइ बि तड़पे थो, उणतण में आहे। हाणे माना हेसि ताईं जे पंध में महबूब साकिन हो, हिक तरफ़ो इश्क हो, हेसि ताईं जी मंज़िल ताईं जेको आशिक आहे उहो मुतहर किरदार आहे ऐं महबूब साकिन हो। पर हाणे ॿई साॻी लेवल ते आहिनि ऐं ॿई मुतहरिक हालत में आहिनि, त जेतिरी तात हुनखे आहे ओतिरी तात हुनखे बि आहे। हाणे इहा हिकिड़ी लेवल आहे जेका लतीफ़ साईं ॿुधाए थो। ऐं हाणे घणा बैत आहिनि कमाल जा आहिनि इहे सभु। ऐं बाबो हुयो पुछनि किथे हथ हबीब जो, नेज़े हेठां नींहं जे पासे पाण न कनि, आशिक अजल साम्हूं ऊंचे घाट अचनि, कुसण कुर्ब जन। इहो घणे भाङे मंसूर जे
किरदार जे सीगे में हुन घणा बेत चया आहिनि तमामु। मां अॻिते हलां थो। हाणे इहे सभु बैत आहिनि, उनजी माना कहिड़ी आहे? हे जेके घणा बैत आहिनि, बाबू जो पुछनि किथे आहे त हिन जी माना इहा आहे, जंहिं ते मां आख़िरी हिन जे बैत में तव्हांखे उनजी माना जी कोट वञा थो। माना छा आहे त ख़ुशी ऐं ॾुख ॿई वाबस्ता महबूब सां आहिनि। माना ख़ुशी जो सामान बि उहो आहे ऐं ॾुख जो सबबु बि उहो आहे। ॿई शयूं माण्हू खे उतां थियूं मिलनि। माना जे मिले थो त ख़ुशी थी मिले, नथो मिले त दर्द जी कैफ़ियत आहे, फ़िराक जी कैफ़ियत आहे। पर मनसूब ॿई जहान उन सां आहिनि। ऐं हाणे चए थो त कुहन, वरी ॻाल्हि डायलेक्टिकल, कुहन तां कर लहन, माना त जे महबूब असांजो इंतिखाब करे, असांजी चूंड करे असांखे कुहनि था, त इन ते अरहे थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? छाकाणि त हुननि जो असांखे चूंड करे कुहण असांखे पुछण जे बराबरि आहे, असांखे सारण जे बराबरि आहे। हिन हेॾे सारे जहान में ॿियनि खे बि त कोई पिए सघिया न। हिन हेॾे सारे जहान में हुननि जो अची असांजो इंतिखाब कयो आहे, त इन जो मतिलबु आहे त इन जी रम्ज़ इहा आहे त हुननि खे असां प्यारा आहियूं, हुननि खे असां सां मोहबत आहे। जो हुननि कुहन, हाणे बज़ाहिर माण्हू चवंदो बणा ही जो कोहे पियो त मारे थी तबाह करे थी, हाणे छा बचो? चए थो कुहन तां कर लहन। असां वटि माण्हू, को माण्हू ॿ ॾींहं कमु थो करे, पोइ सॼो ॾींहुं पिटको आहे, तबाह थी वियासीं, क़ौम जे पोयां रुली वियासीं, माण्हू त उड़ाई उड़ाइनि, ए दिफ़ा खां सुधण जा ई न आहिनि। असां त घणेई कयो पर माण्हू गुज़र था कनि, मेणो मयार सॼो ॾींहुं पिटको आहे। आशिक़ कंदो ईअं, ऐं लतीफ़ियन आशिक़ ईअं कंदो। तव्हांखे वॾनि माण्हुनि करे शिकायत कई ज़िंदगी में, कॾहिं रसूबश पलीअ तव्हांखे शिकायत कई त मां पल पल हिन क़ौम लाइ गुज़ारियो, मुंहिंजे पोयां त कोन लॻा लॻा? कॾहिं तव्हांखे साईं जेम्स चयो ई, कॾहिं इब्राहिम जो तव्हांखे चयो ई, कॾहिं हैदर जो तव्हांखे चयो ई? वॾे माण्हू जी निशानी आहे, ऐं वॾो माण्हू माना आशिक़ जी निशानी इहा आहे त उहो कॾहिं बि इन ॻाल्हि खे ईअं करे न वठंदो त को मां इहो ॾियां पियो। हुनजे आशिक़ी जो सामान कुहन तां कर लहन। हाणे कहिड़ी कमाल जी ॻाल्हि आहे, डायलेक्टिकल जदली ॻाल्हि आहे, उबतड़नि जो मेलाप जी ॻाल्हि आहे त जेको असांखे कुहे थो असांजी सार पियो लहे, असांजो इंतिखाब पियो करे, असांखे चूंडे पियो, इहा उनजी महिरबानी आहे। ऐं जे वरी असांखे यादि पियो करे त बि त कोहे पियो। कुहन तां कर लहन तां कुहन। जे पियो कोहे त माना यादि पियो करे, ऐं जे यादि पियो करे त माना तब त कोहे पियो। कर लहन तां कुहन, कुहन तां कर लहन, सेई माए मुहन सेई राहत रूह जी। माए माए जो जेको सीगो आहे तव्हांखे ख़बर आहे त घणो इस्तेमालु कंदी साईं। त इहे दरअसल उहे ई आहिनि जेके असांखे जीआरनि बि था, असांखे ॿारनि बि था। ऐं इहो तसवर तव्हां ॾिसो, कल्याण खे मां हिन ॻाल्हि ते ख़तमु थो कयां, पोइ अचां थो यमन कल्याण ते। कुहे सो कर लहे, कुहे सो कर लहे, कोठे सो करीब। जेको कुहंदो उनखे हे पंहिंजे दोस्त पियो सम्झे, उनखे पंहिंजे करीब पियो सम्झे, हाँ, उनखे पंहिंजो महबूब पियो सम्झे। भला इहो फ़र्क़ु आहे लतीफ़ ऐं शेख अयाज़ में। अयाज़ साहब वॾो शाइर आहे, मूंखे शक न आहे, वॾो अज़ीम शाइर।
पर वॾो फ़र्क़ु आहे ज़मीन आसमान जो सतह जो। रत उॾंदो रहियो, रत अॾीअ तां उॾियो, ॾिसंदी रही, इहा मयार आहे। लतीफ़ियन थाट में ख़ुदि क्यासी ऐं मयार ऐं महणो ऐब आहे। हिते कोन थो वरे, इहे लेवल बि आहे। इन जो मतिलबु न आहे त हू अज़ीम शाइर न आहे, वॾो अज़ीम शाइर असांजो फ़ख्र आहे, पर किन जायुनि ते लतीफ़ियन थाट खे नथो पुॼी सघे, उनजो रिफ्लेक्शन नथो मिले। सो इन करे इहा कुहे सो कर लहे कोठे सो करीब, इहा आदत सिखियो हर ज़मान हबीब। ऐं हबीब जो वरी कमाल कहिड़ो आहे, अजब कहिड़ो आहे, त ईअं न आहे त हू कॾहिं कॾहिं ईअं कंदो आहे, हू हर ज़माने में ईअं कंदो आहे, हू हर वक़्तु ईअं कंदो आहे। माना आशिकी जो पंधु जेको आहे उहो दरअसल ईअं न आहे तव्हांखे 2 ॾींहं इम्तिहान वठी वरी हफ़्तो मोकिलंदो हूंदो आहे। आशिकी जो पंधु हर वक़्तु तव्हांखे इम्तिहान जी हालत में रखे थो। इन करे चए थो त इहा आदत सिखियो आहे महबूब, हर ज़मान हर वक़्तु हबीब। कमाल ॻाल्हि कहिड़ी आहे, तिछे सो तबीब, जेको वढे थो, जेको हबीब, जेको मक़सद आदर्श। कमाल जी ॻाल्हि इहा आहे त हुनखे ख़बर आयल आहे न आहे, पर असांजी राहत जो सबबु उहो ई आहे। ज़माने जे लाइ उहो तिछे पियो, ज़माने जे लाइ उहो वढे पियो। माण्हू कुर्बानी ॾियनि था कंहिं क़िस्म जी पंहिंजे कंहिं आदर्श लाइ। माण्हू घणा आराम खाईंदा आया वीचारो, ॾिसो वीचारे कमल ई आहे, वीचारी थी वियो। हुन खां पुछो न तव्हां पाण खां, हू चए थो त दरअसल इहो असांजो इनाम हो। त इन करे मां हिन ॻाल्हि खे कल्याण खे हिते थो पूरो कयां। ऐं